अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾिजी आहियां संध्या सैयद। हलो था हेडलाइंस। पाकिस्तान जी न्यूज़ीलैंड खिलाफ आखिरी T20 मैच। पाकिस्तानी टीम जो टॉस खटे फील्डिंग जो फैसलो। पाकिस्तानी टीम के कप्तान शादाब खान चयो आहे त मैच खटण लाइ हिकमत अमली जोड़ी आहे। कोशिश कंदासीं त सुठी रांदि खेॾूं। न्यूज़ीलैंड टीम के कप्तान केन विलियमसन जो चवणु आहे त टीम में का बि तब्दीली नाहे कई वई। मैच खटण लाइ सुठो टारगेट ॾींदासीं। लाहौर जी एहतसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज अदालत में पेश। ॿुधणी दौरान अदालती कमरे में गोड़। अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत मार्च ने चयो आहे त शहबाज शरीफ सां मुलाक़ात लाइ आयल ॿाहिरि वञनि। मुखालिफ़ धुर जो अॻवान शहबाज शरीफ अदालत में बयान ॾींदे चयो त सिहत बाबति ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञे। कैंसर जो मरीज़ आहियां। ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे, पर तिबी मामले ते इजाज़त ॾिनी वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 82 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फातियुनि जो अंग वधी 9474 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1704 केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 4,60,672 थी वियो। 4,09,137 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मौजूदा सियासी मुआशी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर विचार कयो वेंदो। वज़ीर आज़म खे कोरोना वायरस बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री चुको आहे। अवाम जी ताक़त सां इस्लामाबाद वञी वज़ीर आज़म इमरान खान खां इस्तीफ़ा वठंदासीं। लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो PDM कंदी। हुकूमत खे अवाम जी तकलीफ़ुनि जो को बि अहसास नाहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अवाम इस्लामाबाद पहुतो त वज़ीर आज़म बची न सघंदो। PDM जूं समूरियूं जमायतूं मुतहद आहिनि। को बि इख़्तिलाफ़ नाहे। हुकूमती रवैये ख़िलाफ़ ॼमी मुक़ाबिलो कयो वेंदो। PP अॻवान मंज़ूर वसाण चयो आहे त हलंदड़ साल जी भेट में ईंदड़ साल वधीक ख़तरनाक हूंदो। हालतूं बहितरी तरफ़ न पियूं वञनि। सेनेट चूंड खां पहिरियां कुझु ॿियो ॾिसी रहियो आहियां। SSP दादू एजाज़ अहमद शेख ड्यूटी तां गायब रहण ऐं फर्ज़न में कोताही जे इल्ज़ाम हेठि A सेक्शन थाणे जे SHO ज़ाहिद कंवर खे मुअतल करे छॾियो। नूर मुस्तफ़ा पठान मेहर थाणे जो नओं SHO मुक़ररु। ऐं न्यूज़ीलैंड खिलाफ बॉक्सिंग जी टेस्ट लाइ 17 रुकनी क़ौमी टेस्ट स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म ऐं इमामुल हक़ इंजरी सबबि पहिरीं टेस्ट मैच मां ॿाहिरि। इमरान भट्ट जी एंट्री। टीम जी क़यादत मोहम्मद रमज़ान कंदो।